कढ़ी वण बरिया बरिया रंग रतोल तो पुजाना सुपरी मुझे हींड़े अचन होल कई जे कोल से सिगा पारज सुपरी अदबी खत सां ऐं खत असांखे लिखी माणियो आहे सेंट्रल जेल हैदराबाद खां गुलाम अहमद थेबे। डागन डेरन डूंगरन टिन्ही ॾिनम ॾुख से सभु भाइम सुख एकांत कारण होत जे। मोर जे अदाउनि जहिड़ो अंदाज़ ऐं बरसात जी बूंद में भिनल गुलाब जे विखियल खुशबू जहिड़ो आवाज़ नूरी आबाद मां प्रीत जो पंध कंदे जिन बि मागन मथां सान्याबंद समातन ताईं पहुतो उन्हनि सभिनी पंहिंजनि परावन देसिन परदेसिन रुठल परतल सजणनि खे चंड सां चकोर जी चाहत जहिड़ो सलाम शाल क़बूल पवे। अदा बशीर तुंहिंजे आवाज़ जी तंद सां अहिड़ो त नातो जुड़ी वियो आहे जहिड़ो सिंध ऐं सिंधूअ सां। तुंहिंजो प्रोग्राम जे इंतज़ार में थकल रूह रिझाईंदो रहंदो आहियां, पर जॾहिं हवाउनि जूं कुंवारियूं अदाऊं नशरियात सां हथ चुरांद कंदियूं आहिनि त सजण ॼण अखियुनि खे गजगोड़ सां भरियल ककरनि खां कावड़जी वापसि वेंदे नज़र अचनि थियूं। ऐं पोइ कुझु मिटीअ जी महक जहिड़ा दोस्त जिन में शाइर दोस्त राजा रुस्तम पालारी, अरणामल मोरी जो वफ़ा, somro लाहौती, महबूब भुगटी ऐं आजिज़ अब्दुल हकीम जाखरो प्रोग्राम खे रिकॉर्ड करे पहिरीं प्यार जी सूखड़ी वांगे मूंखे ॾेई वेंदा आहिनि, जिन खे आऊं बि साह में सांढे रखंदो आहियां ऐं दिलि बाग़ में बहार जी मौसम जिया मुस्कुराईंदी रहंदी आहे। हलंदे हलंदे विछड़ी वियासीं, ठहंदे ठहंदे उजड़ी वियासीं, वक़्त जे तूफ़ान में यार पुराणे आखे रेजा उजड़ी वियासीं। बशीर भाउ कॾहिं त ज़हन सोचुनि सां सफ़र कंदे इहो सोचींदो आहे त शाम जा हसीन लम्हा अॼु बि अकेलाइन जे आदर भाउ में बीठल आहिनि। भले सावण सिंध सां वफ़ा कई हुजे, पर रूह जे रेगिस्तान में आस जो राकास अॼु बि रक़्स करे थो। कीजर खां कारूंजर ताईं अखियुनि जे जोड़नि जा मोहबती सफ़र भले जारी हुजनि, पर अकेलाई में अलमंज़र बि पिरनि सवाइ मुंझल ॼार लॻंदो आहे। ऐं हा बशीर जॾहिं वक़्त जे वाचूड़े में उमीदुनि जो अजरकूं ॿियाई जे ॿेर में अटकी पवनि ऐं कुल्फत जा कंडा वण ॿेड़ी वांगुरु जकड़े छॾनि त छॾाइण जी कोशिश में लफ़्ज़ लुड़क बणिजी अंदर जे अखियुनि मां ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि ऐं पोइ ज़माने जे लफ़्ज़नि जा तीर मुंहिंजे ज़हन जी हरणी सां सरेआम जंग कंदा रहिया ऐं मुंहिंजे मन जूं मयारूं ख़ाली म्याण में मुंझी रहिजी वयूं। गुरबत में ॾिनल तोहफ़ा गुरूर जे वण ते चढ़ी उछले छॾियाई, पर हुन जी ॻिची मां टुटल धाॻो अॼु बि मुंहिंजे विहाणे जे वजूद में समायल आहे। दिल जूं तमन्नाऊं रेशमी रुमाल बनाए जिन खे ॾिनासूं, उहे कुल्फत जे कांडेरनि में फाथल ॾिसी झुड़मा निकितल इंडलठ जहिड़ा अहसास बि छॾे वेंदड़ रेल खां पोइ पहुतल मुसाफ़िर जे साहनि जहिड़ा लॻा। ख़ुशियूं लफ़्ज़ बनाए जिन ज़बाननि खे ॻाल्हाइण सेखारियोसूं, उहे तीरनि जी शिकल ऐं निफ़रत भरियल निगाहुनि जे व्याज सां वापसि वठणा पिया। निकाबनि में निकाबी निकाब रहिजी विया, हिजाबनि में हिजाबी हिजाब रहिजी विया। हज़ारे ॻाल्हियूं हुयूं मन अंदर मगर निगाहुनि जा इशारा बंदि किताब रहिजी विया। सवा सजण वयूं गुज़री बहारूं बाक़ी सियारा ऐं उन जा बसि अज़ाब रहिजी विया। खसे वियो ज़मानो ख़ुशियूं सभु असां जूं, ॾिनल हुन जा तोहफ़ा दोलाब रहिजी विया। गुलाम हा गसन ते विछाया नेण पंहिंजा, उहे सभु अधूरा ई ख़्वाब रहिजी विया। हादा बशीर तुंहिंजा प्रोग्राम ॿुधंदे जॾहिं अलाए जुड़ियो कलोड़ो सिकंदर जान सिंधी शाइर राजा रुस्तम पालारी बाबल पोड़े रिंद वफ़ा जामरी ऐं मिटीअ जे माण्हू जा अदबी ख़त ॿुधमि त मूं नाचीज़ खे बि कलम खणण जो शौक़ु जाॻियो। बसि कुझु कचा पका लफ़्ज़ कोताही जी माफ़ी सां अवां ॾांहुं उमाणे रहियो आहियां। उमेद त निगाहुनि जी रोशनी मुंहिंजे काग़ज़ जी काराण ते ज़रूरु पवंदी ऐं मसरूफ़ियत जी महिलात मां लही कुझु सजणनि सारियो त वक़्त जे वहंदड़ डंड मां कंवल जहिड़ा लफ़्ज़ झुड़ाली मौसम में अव्हां खे ॾियारे मोकिलबा। आऊं तुंहिंजे आवाज़ जो आशिक़ सिपाही गुलाम अहमद थेबो, सेंट्रल जेल हैदराबाद।